मकाम इमाम ज़माना नहर अलकमा जे किनारे ते हुसैन लथो इहो त मां पढ़ी छॾियो न त लथो आहे। तव्हां सैयदन मोमिनीन मूंखां पुछो न ज़ाकिर शाह पाण लथो या कंहिं लाथसि। जीअं आहे जुमिलो अॼु मां पढ़ां न ईअं न मूंखे ॿुधाईंदो त मां पढ़ंदुसि, ईअं न पढ़ंदुसि। एॾो सख़्तु जुमिलो आहे, मूंखे हथ मथे करे ॿुधाए मां पढ़ां, मूंखे नाराज़ न थींदो। कंदो मातम पाण न लथो सनान ज़ालिम हिन जाइ ते टिनि नौकुनि वारो तीर हयसि। करन मातम हुसैन मातम दिया तीर लगस भग हिन पासे झणियस तलवार हिन पासे झणियस भजन दर घोड़े ता हुसैन लही जुमला ॿुधो मां भेण पढ़ंदुसि याद मां पहिरियां जो न पढ़ंदुसि। हुसैन लही पियो ज़ुलजना उन्हनि कदमनि ते मोटी आई मौला मुझे गलती सां लथो आहे। साईं मुंहिंजे इमाम फरमाए थो तुंहिंजे ग़लती सां न पंहिंजे मर्ज़ी सां लथो आहे। वार सैयद जदो पंहिंजे मर्ज़ी सां न जदो पोइ हिते छो लथो आहे। ग़रीब जदो नाने सां हिते लहण जो वाइदो हे मां जुमिलो खां ॿाहिरि जुमिलो पढ़ियो घट में घटि 15-20 नौजवान बेहोश थी विया इन हिक जुमिले ते। मां हिमल बि डिॼां थो पियो त मां पढ़ां या न पढ़ां। जे तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां पढ़ां। असीं पढ़ां छो त मौला मुंहिंजे ज़ीन ते चढ़ी आहे। हुसैन चए थो काॾे खणी वेंदे चए थो नाने जी क़बर ते। सैयद चए थो नानो हिते मिलण आयो। चए थो बाबे जी तुरबत ते। सैयद चए थो बाबो मिलण आयो। चए थो मां जी तुरबत ते। सैयद चए थो अम्मा मिलण आई आहे। घोड़ो चए थो किथे खणी हलाए। जुमिलो इहो अॼु सम्झई त मातम कंदे। हुसैन चए थो ही ॿई ॿाहूं तुंहिंजे गर्दन में विझां मूंखे अकबर जे लाश ते बगैर हुसैन जी निभंदी जदों मला मुंहिंजे ज़ीन ते चढ़े हुसैन जदों मां राज़ी हलियो मुंहिंजो सर शाम में मां हिते शहीद थी जदों मला मां तोखे छॾे न वेंदुसि। हाणे मां भेण पढ़ंदुसि बसि तयारी कयो मातम जदों मला मां तोखे छॾे न वेंदुसि। हुसैन चए थो कहिड़ी मजबूरी अथई तूं अकेलो तीर था लॻनि एॾा तीर लॻसि जो पर ठही हुअसि तीरनि जा। हुसैन नालो रखियसि ज़ुलजना ॿिन परनि वारो ते शबीर दुआ कयसि मां हुसैन दुआ थो कयां तूं मरंदे न। मोहरम हूंदी शबी मुंहिंजी शहादत मुंहिंजी पढ़बी शबी तुंहिंजी बरामद थींदी। जेॾी महिल तुंहिंजी शबी ईंदी न मुंहिंजे नस्ल जूं धीअूं तुंहिंजा पेर पकड़ींदियूं। काई कोच में हथ विझंदी काई रिकाब में हथ विझंदी काई लगाम में हथ विझंदी। जे हिकिड़ो जुमिलो चवंदई किथे लाहे आयो आहे। बाबा वेही रहो मूंखे 5 मिंट अञा पढ़ो उतां खे मातम जी इजाज़त आहे 5 मिंट सिर्फ़ु। हा मातमी अज़ादार जदों मौला मुंहिंजे ज़ीन ते चढ़ी हुसैन जहिड़ो घोड़ा वन मारा जदों मौला मां छॾे न वेंदुसि। जदों मौला हिकिड़ी पुराणी कहाणी यादि जे इजाज़त हुजे त ॿुधायां। हुसैन जदों ॿुधा जदों मदीनो मोहम्मद जो तूं बि नंढो हुई मां बि नंढो हुयुसि। घोड़ो जदों मौला मुंहिंजी वाग पकड़े तुंहिंजो बाबो वेड़े वठी आयो। हाय तयारी कर मौला तुंहिंजी अम्मा जो घोड़ा गोॾी हण मां गोॾी आई तुंहिंजी अम्मा जो पासो हण मां पासो हयो।
जदो मौला तू मुझे ज़ीनत चढ़े मां बिस्मिल्लाह पढ़ी उछल तुनी अम्मा ज़हरा कमरे आई चादर में जब खड़ी आई रोई दे घोड़ा ही आम चादर न थई उथी जवई था मुझे हुसैन के अकेलो बाबा मौला जे सदके आई घोड़ो जदो मौला तू ॼाण या मैदान ॼाण सैयद दा छा गाला जदो तुनी सकीना बाहर आई या बहरा करना मातम कर मातम मसा बुधाए मौला तुझी धी आई शबीर जी धी आई अज डा मुहर्रम सैयद हिन वेले कई सैयदादी अचे हिन मजमे में चवे किते मुझो बाबो ॾिठो अथव तूं मोमिना ॿुधाई देस 90 साल जो शामी जंहिंजे अॻियां नंढा नंढा हथ ॿधई अकल करे जदी किते मुझो बाबो ॾिठो अथई हरामी जदो तो कहिड़ी जुल्फन में